जेकॾहिं पंहिंजो निमाज़ूं बचाइण चाहे तो, रोज़ा बचाइण चाहे तो, ख़ैरातूं सदक़ातूं बचाइण चाहे तो, अॼु पहिरीं फुर्सत में वञी पंहिंजे मिट माइट जी तां अल्लाह अकबर फिटायो वेठो हुई, जंहिंखे जंहिंजूं दिलियूं दुखायूं अथई, वञी सीने सां लॻा, वञी माफ़ी तलाबी कर। न तूं मोमिन रहंदे, न मुस्लिम रहंदे, न तुंहिंजी इबादत क़बूल थींदी। अल्लाह अकबर कबीरा। न अल्लाह तोखे माफ़ कंदो, न रब तुंहिंजी माफ़ी जो ऐलान कंदो। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन, अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। आमीन। हदीस की किताब सही मुस्लिम, किताबुल ईमान, बाबू ला यदखुलुल जन्नत इल्लल मुमिनून जे तहत इमाम मुस्लिम रहमहुल्लाह एक रिवायत नकल फरमाई है। सैयदना में दाखिल न था थी सगो जेसी ताईं तव्हां ईमान थी वञे। ऐं पाण फरमायूं वला तुमिनु हत्ता तहाबु, पाण फरमायूं त तव्हां तेसी ताईं मोमिन नथा बणजी सघो जेसी ताईं तव्हांजे दिलनि में हिक ॿिए जे लाइ मोहब्बत न हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जुमले जे अंदर दीन जी एक असासी ऐं बुनियादी पॉइंट ॿुधाई है त जन्नत में दाखिला उन माण्हू जो थींदो जेको मोमिन हुजे ऐं मोमिन जे लाइ असासी हैसियत जेका ॻाल्हि रखे थी उहा इहा आहे त उनजो दिल जो मरकज़ ॿिए मुस्लमान जे लाइ साफ़ हुजे। जेकॾहिं दिल में बुग़्ज़, अदावत, दुश्मनी जी बाह भरे पई, नफ़रतूं दिलनि में, त उनजो ईमान क़ाबिल क़बूल कोन्हे को, उहो मोमिन कोन्हे। ईमान मुकम्मल करण जे लाइ दिलनि जी सफ़ाई ज़रूरी आहे। पाण फरमायूं अवला अदुल्लुकुम अला शैइन इज़ा फ़अलतुमूहु तहाबबतुम, ए मुंहिंजा सहाबा छा तव्हांखे अहिड़ो अमल अहिड़ी नेकी न ॿुधायां जंहिं ते अमल करण खां बाद में तव्हांजे दिलनि में अल्लाह मोहब्बत पैदा करे छॾींदो। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी नेकी, पाण फरमायो अफ़शु सलाम बैनकुम, सलाम के आम कयो, उथंदे वेंदे सलाम, ईंदे वेंदे सलाम, बाज़ारुनि में सलाम, घचनि में नथा सुञाणे उन ते बि सलाम, सलाम के आम कयो। अल्लाह तव्हांजे दिलनि मां नफ़रतूं कढे करे रब्बे कायनात तव्हांजे दिलनि में मोहब्बत पैदा करे छॾींदो। हिन हदीस अज जे मुआशरे जी अकासी कई है। अल्लाह अकबर कबीरा। असां मुसलमान समझूं था तो मुसलमान उन्हें के चइबो आहे, जन्नती उन्हें के चइबो आहे जेको नमाज़ूं पढ़े, जेको कुरान जी तिलावत करे, जेको रोजा रखे, ज़कातूं अदा करे, सदको ऐं खैरात अदा करे, त असां चवंदा आहियूं अदा इहो चङो माण्हू आहे, इहो पको मोमिन आहे, इहो जन्नती आहे। पर मुंहिंजा भाउ, एक मुसलमान ऐं मोमिन हुजण जे लाइ इहो काफ़ी कोन्हे को। अच हदीस रसूल का पुछ तो मुसलमान चइबो कंहिंखे आहे, मुसलमान जी तारीफ़ छा आहे, सही बुखारी खण। अल्लाहु अकबर कबीरा। इमाम बुखारी रहमहुल्लाह रिवायत नकल फरमाई, अल्लाह के हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु
मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के तारीफ़ बुधाए त केर केका पुछे त अदा मुसलमान कंहिंखे चइबो आ, चओ त सही बुखारी में अल्लाह मुसलमान जी तारीफ़ बुधाई आ। अल्लाह जे नबी ये कोन चयो जेको निमाज़ी हुजे, जेको रोज़ेदार हुजे, जेको हाजी साहब हुजे, उमरा करण वारो हुजे, हज अदा करण वारो हुजे, ज़कात अदा करण वारो हुजे, वो मुसलमान आ न। पान फरमायो मुसलमान उन्हें के चइबो आ जिंजे हथ ऐं ज़बान जे शरारतुन का ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। इहा मुस्लिम जी तारीफ़। तो मुसलमान कंहिंखे चइबो? जिंजी ज़बान जे गाल गंद टोक मज़ाक मश्करी इस्तिज़ा ठठा गीबत गिला का ॿियो मुसलमान महफूज़ हुजे। हाणे मुसलमान तो पंहिंजे गिरेबान ते नज़र कर त छा तू इन कैटेगरी में अची तो? मुस्लिम आई मुसलमान जी तारीफ़ ते पूरो लही तो। इन ज़बान सां केतिरनि जूं दिलियूं दुखायूं अथई, केतिरनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं अथई, केतिरनि खे इज़ायो अथई। इन हथ तां बेगुनाह केतिरनि खे कुटियो अथई। इन हथ तां मुसलमाननि खे केतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं अथई। शरीयत चए थी त मुसलमान महफूज़ हुजे। हाणे मुस्लिम ॿुधा त सही त छा तूं इन तारीफ़ ते पूरो लही तो? मुआशरे ते नज़र फेराए। इहो गुनाह हर घर जो हिस्सो बनी चुको है। नफरतों, अदावतों, दुश्मनियों उरूज दे एतरी हालत है। चंद अफराद घर जायो पर पब असां जे दिलनि मां उन्हनि घर भातिन जे लाइ मोहब्बत खत्म थी चुकी है। पीउ पुट का बेदार, पुट पीउ का बेदार। अम्मा सा न्याणी ठही कोन, न्याणी अम्मा ता कोन ठहे। चाचन का बाइकाट, मामन का बाइकाट। असां पंहिंजनि खे छॾियो वेठा आहियूं, पंहिंजनि खे ख़ुशियुनि गमियुनि मां कढियो वेठा आहियूं, ख़ुशफहमी में मुब्तला आहियूं त अदा ऐं निमाज़ी आहियां, ऐं हाजी साहब आहियां, ऐं रोज़ेदार आहियां, मुंहिंजूं वॾियूं वॾियूं नेकियूं, मुंहिंजा वॾा वॾा अमल, ऐं त पको जन्नती आहियां। जन्नत त परे जी ॻाल्हि, न तूं मुस्लिम आई न तूं मोमिन आई। अल्लाहु अकबर। जिंजी दिल में बे मुसलमान जे लाइ नफरत है, अदावत है, दुश्मनी है, वो न मुस्लिम आ न मोमिन आ। ऐं जॾहिं मुस्लिम मोमिन कोने रहियो त ॿुधा त उन जूं नेकियूं किथां क़बूल थींदियूं? क़बूल थी सघंदियूं? सही बुखारी मुस्लिम जी रिवायत। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुफ्ताहु अबवाबुल जन्नति यौमल इत्नैनि व यौमल खमीस। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु फरमायो, हफ्ते में 2 ॾींहं आहिनि, हिकु सूमर जो ॾींहुं, ॿियो खमीस जो ॾींहुं। रब्बी कायदा जे हुकुम सां इन्हनि 2 ॾींहंनि ते जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, रहमत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। फयुगफरु लिकुल्लि अब्दिन ला युशरिक बिल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन हर बाने जी माफ़ी जो ऐलान करे छॾींदो आहे। सिर्फ़ 2 माण्हू, हिकु मुशरिक जिंजे अमल में शिरक हुजे, जिंजे अकीदे में शिरक हुजे, मुशरिक जी माफ़ी जो ऐलान कोन थींदो आहे। नंबर ॿियो उहो मुसलमान, उहे भाउ, उहे भेणियूं, उहे रिश्तेदार जेके पाण में नाराज़ आहिनि, ऐलान थिए थो अंज़िरू हाज़ैन, इन्हनि खे मोहलत ॾियो, इन्हनि खे छॾे ॾियो। अल्लाह ने इन्हनि जी माफ़ी जो ऐलान कंदो हत्ता यस्तलिहा, जेसीं ताईं पाण में ठाह न कनि।
अल्लाह बिन मानू के लकेवा एक मुशरिक जो वो मुसलमान जिनजी दिल में बे मुसलमान जेला नाराजगी आ नफरत आ अदावत आ दुश्मनी आ अल्लाह रब्बुल आलमीन ओ मुस्लिम खुदा त सही तो के केसा गड गडियो आ एक मुशरिक जो वो मुसलमान जेको पांजे भा का भेण का चाचन का मामन का बाइकाट जो ऐलान कयो वेठो आ अल्लाह फरमाए तो अल्लाह न इन जो अमल कबूल कंदो न इन जला माफी जो ऐलान कंदो तो नमाज सब बेकार नमाज मुस्लिम छाजला तो पढ़े रहमान राजी थी वने रब जी जन्नत मिली वने सही बुखारी जी रिवायत अल्लाह जे नबी फरमायो ला तदखुलुल जन्नत कातिउन कता तालकी करण वारो मिट्टी माटी तोड़न वारो पंजन के छडन वारो जन्नत में दाखिल कोन थेंदो न मोमिन रहो न मुस्लिम रहो न जन्नती ओ मुस्लिम एडो वडो जुर्म अज हर घर जो हिस्सो है आहे को घर बचेल जे में मुसलमान जी जंग न हुजे पंजन सा वेड़ न हुजे खुशी में अलग कयो वेठा आहियूं गमी में अलग कयो वेठा आहियूं थोड़ी थोड़ी गाल ते सालन जा साल गुजरियो वने एक बे ता गलायो ही कोन अल्लाहु अकबर कबीरा ओ मुस्लिम इहो एडो वडो गुनाह थई एडो वडो जुर्म थई दुनिया में बर्बाद आखिरत में बर्बाद दुनिया में तो जो नेकियो तो के नफो को दियो आखिरत के मैदान में पहुंचो मशहूर रिवायत अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा का सवाल न कनि ए मुंहिंजा सहाबा ॿुधायो त सही मल मुफलिस तव्हीं गरीब कंहिंखे चवंदा आहियो तव्हां वटि गरीब जी डेफिनेशन ऐं तारीफ़ छा आहे सहाबा किराम जवाब दिनो अल मुफलिसु फीना मन ला दिरहम लहु वला मता अल्लाह जबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असी गरीब उनके चवंदा आहियूं जी वटि दिरहम न हुजन दीनार न हुजन पैसा ॾोकर न हुजन खाधे पीते जी अशिया न हुजन असी उनके गरीब चवंदा आहियूं ऐं गरीब जी असां वटि तारीफ़ बि इहा आहे न जी वटि पैसो ॾोकड़ न हुजे खाधे पीते जो सामान न हुजे त उनखे गरीब चवंदा आहियूं पर पाण फरमायूं न इल्लल मुफलिस मिन उम्मती याती यौमल क़ियामती बिसलातिल वसी मजमईन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट गरीब वो कोने जी वट पैसो ॾोकर न हुजे जी वट खाधे पीते जी अशिया न हुजे बल्कि मुंहिंजी उम्मत जो त गरीब इंसान हुआ जेको क़यामत जे मैदान में पहुंचंदो नमाज़ूं बि गॾु हूंदियूं रोज़ा बि गॾु हूंदा ज़कातूं बि गॾु हूंदियूं वॾा वॾा नेक अमल खणी करे माशर जे मैदान में पहुंचंदो अल्लाहु अकबर कबीर फरियादी फिरींदा और जिन जी ते जुल्म कई जिन जी ते सितम कई जिन जी जी दिलूं दुखाई जिन जी जा हक खादे सब फरियादी घुमींदा अची चंदा ओ मुंहिंजा रब्बा ही तो वो जालिम इंसान आ कोई को चंदो अल्लाह बेगुनाह हिन मोते तोहमत हुई को चंदो कद अकल माल हाजा अल्लाह ही तो वो जालिमा जे बेगुनाह मुझे माल ते नाजायज कब्जो कयो को चंदो अल्लाह कद शतम हाजा अल्लाह बेगुनाह मुके गारगन जो निशानो बनायो है को चंदो अल्लाह मुझे इज्जतों पे हमलो कयो है अज ये जुर्म असा में आए ना कोन हादा जुमला मोतरिदा जे तौर ते हिकड़ी अहम गाल च में लगो मुस्लिम गौर कजे फरियाद में हिकड़ो फरियादी इहो भी चवंदो अल्लाह कद अकल माल हादा बेगुनाह मुझे माल ते नाजायज कब्जो कयो हुई अजो मुसलमान तू पंहिंजी भेण जा एकड़न जा एकड़ खायो वेठो आहीं हादा पंहिंजो वॾो भाई नंढे भाउ जो हक खायो वेठो चाचू भाईजन जो हक खायो वेठो मामू भाणेजन जे हक ते क़ाबिदा करें गौर कयो थई इहे ई भाईचा इहे ई भाणेजा इहे ई भाउ हूंदा तुंहिंजो गिरबान हूंदो
ये भेड़ियों इंदियों अज तू भा जी इज्जत करे खामोश वेठियो आहिनि पर क़यामत जे ॾींहुं उन जा हथ हूंदा तुंहिंजो गिरबान हूंदो ऐं फरियादी थी करे ये न्याणियूं चवंदियूं अल्लाह हिन भा उहो हक़ खाधो जेको रब तो हक़ ॾियारियो हुयो न्याणियुनि खे हक़ कंहिं ॾियारियो आहे अल्लाह खण क़ुरान जे अंदर वादे लिखियो पियो तो पुट के न्याणी के मुकाबले में बीणो मिलदो लिज़कर मिथलु हज़्ज़िल उन्सयैन न्याणी जो हिकड़ो हिस्सो पुट जा ॿ हिस्सा पर भा चतो त न इहो बि आऊं मेड़िया ॿ मुंहिंजा हिस्सा टियों भेण जो बि आऊं खायां इनखे छो ॾियां अल्लाहु अकबर ओ मुस्लिम इहो केॾो वॾो जुर्म नेकियूं सभु बर्बाद अल्लाह जा माना वरी हराम जो लुकमो जेकॾहिं पेट में अचे त अल्लाह जे नबी फरमायो 40 ॾींहं अल्लाह उनजी दुआउनि खे क़बूल ई कोन कंदो आहे इबादत क़बूल कोन थींदी आहे तू तो एकड़न जा एकड़ खायो वेठो ही हाने घर में जेको अनाज अचे पियो वो भी हराम जो छो त न्याणी भेण जो हक ऐ उन्हें घर जे अंदर जेकने की उसका सब्जी अचे पई पचे पई उहा भी हराम जी उन्हें हराम जी कमाई मां तो लिबास भी वरतो उन्हें हराम जी कमाई मां तो अल्लाहु अकबर तो सब्जी भी तैयार कई हाने तुंजो पाण भी हराम जो खाइण भी हराम जो जी बिस्तर ते सुतो पियो वो भी हराम जो खुदा त सही तुंजो इबादतूं किया कबूल थी दियो गौर कयो थी मुस्लिम न्याणी भेण जो हक खायो वेठो ही चे तो बाबो दियो है बाबो दियो बाबो अलग टंगेल हूंदो तू अलग टंगेल हूंदे छो तो शरीयत चेती ला वसियत ले वारिसिन अल्लाह जे नबी फरमायो वारिस जेला वसियत आई कौन जी जी जा हिस्सा रब कुरान में बयान करे छॾिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अहादीस में ॿुधाए छॾिया उन्हें जे लाइ त वसियत करण जाइज़ ई कोन्हे जे तू अबो ॾियो त छा अबो तोखे हराम ॾियो त छा तुंहिंजे लाइ हलाल थी वेंदो अल्लाह जा बाना ही समझे तो बाबो ॾियो त मुंहिंजे लाइ हलाल आहे अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं मूं वटि कोई माण्हू फ़ैसिलो खणी अचनि था गौर कजी गाल दे मानू मुझे फैसलो खणी अचन था उन्हें में को चरख जबान होंदो आ पंजा गवाह कूड़ा भी पेश करे उन्हें कूड़ के भी सच साबित करे वेंदो आ आऊं बशर आया अल्लाह अकबर ज़ाहिरी गवाहियूं ॾिसी करे गालियूं ॿुधी करे फैसलो ॾी छॾींदो आ पर जेकॾहिं आऊं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो हक की भा जो हक बे के दी छया तो वो ये न समझे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फैसलो कयो हाने यो मुझे हलाल थियो ना बल्कि आ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें के हाथ में जहन्नम जी बाह पियो दिया अल्लाह अकबर नबी जो फैसलो ना हक के हक साबित न तो करे सके तो वो अब्बे जो फैसलो की साबित कर दो वो गलत वसीयत करे वो तो तू तो बड़ा पुट्टा ही पांजे पी जी कबर छड़ा पांजे भाईरन के पांजे भेन के हिस्सो दे तो मन तुंजी भी कबर आजी थे तुंजे पी जी आजी थे अल्लाह अकबर तो फरियादिन मां एकड़ो फरियादी इहो भी चवंदो अल्लाह मुझी जमीन ते नाजायज कब्जो कयई को चवंदो अल्लाह बेगुनाह वेंदो फरिश्तो इन्हें फरियादिन जे विच में इन्हें जालिम जो ने क्यों विरायो अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों जी नेकी जी बुनियाद ते कामयाबी जो इन्हिसार होंदो दारो मदार होंदो ओ मुसलमान तहज्जुद जे टाइम ते उठी करे थधे पानी सा वुदू तो कयो तहज्जुद नमाज़ तो पढ़ियो फजर जो नमाज़ तो अदा कयो रुकू तो कया सजदा तो कया अज जदे अजरी सवाब वठन जो दी आयो अल्लाह अकबर कबीरा तो जे सामो तो जो तहज्जुद वंडियो वञन तुंहिंजा रुकू वंडिया वञन तुंहिंजा सजदा वंडिया वञन ओ तुंहिंजूं नमाज़ूं जो अजर ॿियनि में वंडियो ऐं विरायो वञे त ॿुधा मुस्लमान तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो बुखूं तो बर्दाश्त कयो रोज़ा तो रखिया अल्लाह अकबर कबीरा जे रोज़े जो सवाब हासिल करण जो
वक्त आयो आ तुझा रोदा पाड़े से खड़े पिया वञन तुझा रोदा तुझा रिश्तेदार खड़ो पिया वञन तुझो केड़ो हाल थींदो अल्लाह अकबर कबीरा हिंदू ज़कातू सदकातू खैरात वंजाई विराया वेंदा ऐलान थींदो ए रब्बा इन ज़ालिम जूं नेकियूं खत्म थी वियो पर जे के दुखायो थे जे के सतायो थे अल्लाह इन्हनि जी लिस्ट अञा भी बाक़ी आहे ऐलान कयो वेंदो फरिश्तो इन फरियादिन जा गुनाह खणी करे इन ज़ालिम जे मथां विझो इन्हे के जहन्नम जे हवाले कयो नमाज़ू पढ़ण जे बावजूद भी जहन्नमी रोजा रखण जे बावजूद भी जहन्नमी सदका तो खैरात करण जे बावजूद भी जहन्नमी केड़ो जुर्म हुयो केड़ो ॾोह हुयो मखलूक के सताई पंजन के दुखाई पंजन के तकलीफों नहीं इहो पंजन के दुखाइण पंजन के तकलीफों ॾियण पंजन के रंजाइण एडो वडो गुनाह जो इंसान तुझी दुनिया भी बर्बाद आ तो तुझी आखिरत भी बर्बाद आ बल्कि उन्हें मुसलमान के गौर करन कपे जेको डी रात नमाज़ुन में आ साइड में मामलात ये हैं जो मुसलमान घर में पे गुजरे उन जो सलाम ही कबूल कोन तो करे सलाम जो जवाब देन जे ला तैयार कोने हु समझे तो नमाज़ पढ़ा पे मुझे मथा अल्लाह जो वडियो रहमतू है न मुजा बा जेको पंजन के तोड़े तो पंजन के रंजाए तो पंजन के दुखाए तो अल्लाह जो कुरान चतो तो यो लानती इंसान इन्हें जे मथा अल्लाह जी लानत मुझा लफ्ज कौन है रब जो कुरान अल्लाह फरमाए तो वल्लदीन यनकुज़ून अहदल्लाहि मिन बादि मीताक़ि अल्लाहु बिही अन युसला व युफ्सिदून फिल अर्द उलाइका लहुमुल लअना व लहुम सूउद्दार अल्लाह जो कुरान रब फरमाए तो उहे इंसान जेके रब सा कयल वाइदन जी पासदारी कोन कंदा आहिनि ऐं उहे रिश्ता उहे नाता जिनके अल्लाह जोड़न जो हुकुम ॾिनो आहे उन्हे के तोड़े छॾींदा आहिनि वयुफ्सिदून फिल अर्ज़ ज़मीन में झेड़ा झगड़ा फितना ऐं फसाद कंदा आहिनि अल्लाह जो कुरान रब फरमाए तो उलाइका लहुमुल लाना एड़न माण्हू जे मथां अल्लाह जी लानत वसंदी आहे अल्लाह अकबर कबीरा असांजे घरन में बरकतों असांजे कारोबार में बरकतों सब खत्म इने करे थियूं आहिनि जो असांजे मथां ॾींहुं रात रब जी लानत पई वसे रहमत असां खां अलविदा करे वई रब जी बरकत अलविदा करे वई त ॿुधाओ घरन में सुकून किथां ईंदो अची सघे थो ऐं हर घर जो इहो जुर्म आहे चंद अफराद रहूं था पाण में ठहूं ही कोन ॻाल्हायूं कोन नमाज़ुनि ते बि गौर आहे नमाज़ूं बि पढ़ियूं पिया हिकिड़ी सप में बीठा आहियूं कुलो कुले सां भेड़ी भेड़ी सां मिलिला दिलनि में इख़्तिलाफ़ पोइ इन नमाज़ तोखे मुस्लिम कहिड़ो नफ़ो ॾिनो जमायतूं आहियूं अहल हदीस चवरायूं मस्जिद में अचूं पिया हिकिड़े जो मुंह मशरिक जी तरफ ॿिए जो मुंह मगरिब जी तरफ इत्तफाक सां जेकॾहिं सफ़ में अची बीठा थी दिल में तंगी बीठा महसूस कंदासीं तो दुश्मन अची भर में बीठो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पोइ इन नमाज़ तोखे कहिड़ो नफ़ो ॾिनो जे नमाज जी तासीर रब बयान फरमाई इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर अल्लाह फरमाए तो ओ इंसान नमाज इंसान के बुरन कमन का बुचरन कमन का रोजे कमन का रोके थी तो नमाजी भी आई तुझे अंदर दिलन जी में नफरतों दिलन में दुश्मनी जी बाबरे पई ओ मुस्लिम जेका नमाज तुझे दिल दे मरकज के साफ न करे समझत तुझी या नमाज तुझे मथे का मथे वञे ही कोन पई रब वट कबूल कौन पई पाए अल्लाह जबाना पंजन के रंजाइण पंजन सां बाइकाट जो जेको ऐलान करे तो रब उन्हें सां बाइकाट जो ऐलान कयो आहे हाणे जेके रब चवे त बाना तू साम्हूं जो को ताल्लुक कोन्हे उन जा सजदा कबूल पवंदा मुंहिंजा लफ़्ज़ कोन सही बुखारी कर सईदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला हदीस जा रावी फरमाइनि था
रब जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अर्रहीम शुजनतुम मिनर रहमान। ये रहम लफ्ज अरबी में रहम लफ्ज रिश्तेदारी जे लाइ इस्तेमाल थींदो आहे। रहम चइबो आहे रिश्तेदारी के। अल्लाह जे नबी फरमायो इहो रहम जो लफ्ज रहमान मां वरतो वियो आहे। रहमान जी माना छा आहे? सभ खां वधीक बाजारो, रहम करण वारो। हाणे जंहिं रिश्ते में रहम न हुजे त छा उहो रिश्तेदार चवराइण जे लाइक़ आहे? जंहिं रिश्ते में पाज न हुजे, एहसास न हुजे पंहिंजनि जो, उहो रिश्तेदार चवराइण जे लाइक़ आहे? अल्लाह जे नबी फरमायो फ़क़ाल अल्लाहु तआला महु वसलकी वसलतु वमन क़ताकी क़तातु। अल्लाह जे नबी फरमायो, रब फरमाए तो हदीस कुदसिया, अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जेको रिश्तन के जोड़ींदो अल्लाह उन खे जोड़ींदुसि, जेको रिश्तन खे तोड़ींदो अल्लाह उन खे तोड़े छॾींदुसि। जेको पंहिंजनि सां बाइकाट जो ऐलान कंदो रब उन सां बाइकाट जो ऐलान कयो और जेको पंहिंजनि खे तोड़ींदो रब उन खे तोड़े छॾींदो। ओ मुस्लमान ॿुधा त सही, जेकॾहिं तूं पंहिंजनि खे तोड़ियो वेठो त पोइ तुंहिंजूं इबादतूं कीअं क़बूल थींदियूं? छो त रब फरमाए थो ओ मुंहिंजा बाना तो पंहिंजनि खे छॾियो आहे, मूं रब सां तुंहिंजो को तालुक कोन्हे। जितां रब तालुक ख़तम करे ॿुधा उन जी नेकी उनखे किथां नफ़ो ॾींदी? ॾी सघे थी अदा? हरगिज़ न। अल्लाह जा बना मामूली मामूली ॻाल्हि ते, नंढी नंढी ॻाल्हि ते वक़्तु गुज़रियो वञे, असीं हिक ॿिए जा सलाम करण जे लाइ तयार कोन आहियूं। अल्लाहु अकबर। सॾायूं छा था? सॾायूं छा था त असीं वॾा हिम्मत वारा जुरत वारा आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं चवंदो आहियां इन खां वधीक कमज़ोर आहे कोन को। शरीयत का अची पुछो तो बहादुर कंहिंखे चयो वियो आहे, हिम्मत वारो कंहिंखे चयो वियो आहे? अचो इन उसूल खे पढ़ो। हिम्मत वारा साबित थियो, हौसले वारा साबित थियो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लैस शदीदु बिस्सुरा इन्नमा शदीदुल्लज़ी यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब। अल्लाहु अकबर। अॼु असांजे मुआशिरे में हिम्मत वारो उन खे चयो वेंदो आहे जेको हिकिड़ी गार जे बदिले में 5 गारियूं ठोके, जेको थप्पड़ जे मुक़ाबले में अॻे जो खून वहाए छॾे, जेको अल्लाहु अकबर कबीरा ॿिए खे किराए वे दसे वे। असीं चवंदा आहियूं त इहो बहादुर आहे। अल्लाह जे नबी फरमायो न न मुंहिंजे नज़दीक बहादुर हुआ जेको कावड़ जे वक़्तु ॿिए खे माफ़ करे छॾे। कावड़ जे वक़्तु पंहिंजो पाण खे संभाले, पंहिंजो पाण ते कंट्रोल करे। शरीयत चए थी इहो बहादुर इंसान आहे। असीं होश ई पंहिंजा विञाए वेंदा आहियूं। कावड़ अची वई न ॾिसंदा आहियूं त मामू आहे, न ॾिसंदा आहियूं त अंबड़ आहे, न ॾिसंदा आहियूं त अधी भेण आहे, न ॾिसंदा आहियूं त वॾो चाचो आहे। गार जे मथां गार, गंद जे मथां गंद करे वेंदा आहियूं। जेॾी महिल होश ईंदो आहे दोस्त चवंदो आहे अदा अॼु त तो हद करे छॾी, न तो पी छॾियो, न मां छॾी, न अदो छॾियो, न भेण छॾी, सभिनी खे गार गंद जो निशानो बनाई। चए थो हा मूं इहे चयो यार, मूंखे त ख़बर ई कोन्हे। हाणे जेको पंहिंजो पाण खे संभाले न सघे उहो बहादुर आहे। जेको पंहिंजो पाण ते कंट्रोल न करे सघे उहो बहादुर आहे। बहादुर त मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुर्बान वञा नबी जे हौसले मुबारक ता ताइफ जो मैदान जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुर्म केड़ो आ, नबी जो दो केड़ो आ। पाण फरमाया था ओ ताइफ वारो कुलो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला पढ़ो।
हमराह थी वेंदो। अल्लाहु अकबर कबीरा। यो कलमो ताइफ वारन के समझ में कोन आयो। अल्लाहु अकबर कबीरा। ओ बाश की तिंजाम छोकरा उन जे हाथ में पत्थर दी करे जवंता यो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजनून था, पागल था, इन्हें के पत्थर जो निशानो बनायो। अल्लाहु अकबर कबीरा। पत्थर जो मी वसायो यो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिसमें अतहल दे पत्थर जो मी वसायो यो। अल्लाह जे नबी जख्मी था, अल्लाह जे नबी समझे जिसमें मुबारक मां खून मुबारक एतरो यो। अल्लाह जे नबी जे आसमान में फरिश्तन के मोकलियो। फरिश्तो वजो मुझे महबूब जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इजाजत करो। अल्लाह जे नबी ये ताइफ वारा बिरपाल जे विच में रहता जे कने तमा इजाजत दियो असा इनन पालन के हलाए करे इनन बस्ती वालन के ने तो नाबूद तबाह बर्बाद करे चलियो। कुर्बान बना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हौसले का खून बहे पियो, रक्त बहे पियो, पर नबी जो हौसलो बरकरार। अल्लाहु अकबर। असा केर जे करे असा जे बार के थप्पड़ हणी वरे न पाड़े वारो डंडा खणी निकरंदा आहियूं। इहो बि कोन सोचींदा आहियूं थी सके तो असांजे छोरे जो गुनाह हुजे नो हुजे, थी सके तो इहो ई विड़ियो हुजे। अल्लाह पर सोट अची वियो तो फिलाणा मूंसां विड़िया आहिनि कोन ॾिसंदा थी त ॾोह कंहिंजो जुर्म कंहिंजो हथियार खणी निकिरी पवंदा थी। शल न कंहिंखे रांबूटो लॻे ऐं थोरो रत वहे जेती ताईं अॻे के रत में गाढ़ो कोन कंदा थी असांजी बात थदी कोन थींदी। पर अल्लाह जे नबी जो हौसलो पाण जो खून मुबारक वहे पियो। फरिश्तन जी ताईद भी आई है, मदद भी आई है। असां ते इंतजार में हुंदा आहियूं, कमजोर इंतजार कंदो आहे अले मूंखे कॾहिं इक़्तिदार मिलंदो, कॾहिं मूंखे सीट मिलंदी, दुश्मननि खां गाए वॼाए बदिलो वठंदुसि। हा जा असीं इक़्तिदार जे नशे में ज़ुल्म कंदा आहियूं। असांखे का ताईद मिले, मदद मिले त असीं कमज़ोरनि खे दबाइण जी कोशिश कंदा आहियूं। जेकॾहिं कंहिंजे तरफ़ां का असां ते ज्यादती थी त उन खां गाए वॼाए बदिलो वठंदा आहियूं। कूड़नि केसनि में जेल जे अंदरि हणाईंदा आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। दोस्तनि खे मोकिले करे असां उनखे कुटलाईंदा आहियूं। अल्लाह जे नबी खे मदद मिली आहे रब जे फरिश्तनि जी, रब जे फरिश्तनि जी मदद। पर अल्लाह जे नबी तंचा फरमाए था ओ मुंहिंजा रबना आइन जी तबाही ना आइन जी हिदायत चाहियां तो। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुसलमानों आए तव्हां में इहो हौसलो जो अॻियूं गार ॾे तूं बदले में दुआ ॾी। हाँ जा आए अल्लाह अकबर। पोइ फर्क कीअं खबर पवंदी त मोमिन केरा फासिक केरा। हाँ जा अॻियूं हिकिड़ी गार ॾे पंज तूं ॾे त तूं त उनखां वधीक बुरो निकिते आया न। अॻियूं टोड़े तूं उनखे वधीक टोड़ी कीअं खबर पवंदी त मोमिन केरा मुस्लिम केरा। ईमान जी परख जो अॻियूं तोखे गार ॾे, अॻियूं तोखे घटि वधि ॻाल्हाए ऐं तूं चवीं त अल्लाह तोखे हिदायत ॾे ऐं चवां तो इन खां वधीक को मोचड़ो आई कोन, इन खां वधीक को जवाब आई कोन। अॻे के हिम्मत कोन थींदी जो अॻियां वरी को लफ़्ज़ चवे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन आयत जा मिस्ताक आहिनि। ओ मुस्लिम तूं बि हिन जो मिस्ताक बणिजी वञ। शरीयत तोखे उसूल ॿुधायो कावड़ जे वक़्त, गुस्से जे वक़्त, ॿिए जी ज़्यादती जे वक़्त तोखे किरदार कहिड़ो अपनाइणो आहे। अल्लाह जो कुरान रब फरमाए तो इदफा बिल्लती हिया अहसन फइज़ल्लज़ी बैनका व बैनहु अदावा कअन्नहु वलियुन हमीद। अल्लाह जो कुरान रब फरमाए तो ओ मुसलमानो बेहतरीन बदलो ॾियण वारा बणिजी वञो। बेहतरीन बदलो कहिड़ो आहे? ओ मुसलमानो आए को सामा उथी करे चवे त मूंखे पंहिंजनि एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि जेतिरी यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे भाइरनि ॾिनियूं हुयूं। असां मामूली मामूली ॻाल्हि के सालनि ताईं ॻायूं था
खास तौर ते शल न वरी उन घर में भत थे भत वारे डी तो मुंह फिटाए वेठा हूंदा आहियूं फुलाने महीने फुलाने साल में हिन मुके गार दिनी या हिन मुके सलाम जो जवाब कोन ॾिनो हाणे को भत खाईंदुसि जा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सालन जो दुश्मनियों खुशी वारे मौके ते असीं ज़ाहिर कंदा आहियूं माण्हू अॻियों परेशान भेण हिन खे मुछा कयो उनके वाम गुमान में भी ना हमरा जो बूत पिटो पिया अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जा बाना सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम के पंजन भाइरन केतरो सतायो मां पी जी मोहब्बत का अलग गणकारा ॿिया कोन पंज भाइर हुया खून जे अंदर जिंदा यूसुफ के उछलाइण वाला अज तू का हिकड़ो मेणो तानू बर्दाश्त को दो दे छा तुझन भाइरन तुझन चाचल तुझन मामन तू सा एतरी जाती कया जो तू माफ न तो करे सगी कुर्बान वजा सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जे हौसले दा इक़्तिदार मिलियो मिस्र जो बादशाह है मिस्र जी बादशाह जे तख्त ते वेठो भाई मजबूर थी आया है न अनाज कोने को घर जे अंदर अन्न कोने को अटो कोने को अन्न वठन जेला मजबूर थी करे यूसुफ अलैहिस्सलाम जे सामो पहुंचाए न जेकने यूसुफ अलैहिस्सलाम चाहे ना इन भाइरन का बदलो वठी सकिया पे इक़्तिदार हुयो चाहे ना पांजे भाइरन के अल्लाह अकबर फाही ते लटका छडीना पर यूसुफ अलैहिस्सलाम वो इख्तिसार था यूसुफ अलैहिस्सलाम पंजे भाइरन के विहारे करे चवंता मुंजा भाइरो ओ यूसुफ आया जे ता तवा एतरी ज्यादतियों कयो पर ओ मुंजा भाइरो ला तसरीब अलैकुम यौम आज तवा का को भी इंतकाम कोन वरतो वेंदो को भी बदलो कोन वरतो वेंदो ओ मुंजा भाइरो वजो मो यूसुफ तवा के माफ करे छडियो अज आए असा में यो हौसले जो उठी करे अगे के माफ कयो न इने में असा बेइज्जती समझदा आयो औ चौधरी औ खान औ सरदार औ जमींदार हेतन एकड़न जो मालिक औ जी माफी वठा इने में मुजी बेइज्जती आए हाँ अज जे कने रिश्ता नथा जुड़न उन्हें जे वजूहात मा एकड़ी वजह या पिया केर झुकण जे ला तैयारी कोने केर पहल करन जे ला तैयारी कोने पर मुंजा भा न जेको रब जे ला झुके तो रब उन्हें के इज्जतों सा नवाजे तो अल्लाह उन्हें के बुलंद करे छड़े तो मन तवाज़ा लिल्लाह रफ़ाहुल्लाह अल्लाह जे नबी फरमायो जेको अल्लाह जी रजा खातिर झुकंदो रब उन्हें के बुलंद अता फरमाइंदो ओ मुस्लिम जे कने पंजो नमाज़ बचाए चाहे तो रोजा बचाए चाहे तो खैरातों सदका तो बचाए चाहे तो अज पेरी फुर्सत में वनी पांजे माए मिट माए के जीता अल्लाह अकबर फिटायो वेठो जी के जी दिलियों दुखायो ते वनी वनी सीने सा लगा वनी वनी माफी तलाबी कर न तो मोमिन न दे न मुस्लिम न दे न तो जी इबादत कबूल थी दे अल्लाह अकबर कबीरा न अल्लाह तो के माफ कंदो न रब तुझी माफी जो ऐलान कंदो सालन जा साल गुजरियो वजन सुनन अबी दाऊद जी रिवायत अल्लाह जे नबी फरमायो मन हजर अखाउ सनतन फहुवा कसफ की दमी अल्लाह जे नबी फरमायो जे पांजे मुसलमान बाके एक साल जेला छडे दिनो उन जण पांजे उन रिश्तेदार जो खून करे वेदो असी केतरन खानदानन जा कातिल आयूं वडो जुल्म खबर तो चाहे टाइम कम थी है अल्लाह अकबर बुधाई जो मुखे अल्लाह अकबर केतरन खानदानन जा कातिल आयूं जुर्म किंजो वडे भा जो जुर्म किंजो अब्बा जो जुर्म किंजो चाचे जो हाने उन में न्याणिन केड़ो कसूर कयो औरतुन केड़ो कसूर कयो उन जे भाइरन केड़ो कसूर कयो उन जे रिश्तेदारन केड़ो कसूर कयो ओ मुस्लिम रब के केड़ो जवाब शफकत जेला से कर बियो ओ जेके न्यायो पंजे चाचे जे शफकत जे हथ जेला तरसन बियो अल्लाह अकबर कबीरा जेके साल गुजरी गए ने वाटू वेठियो निहारी ने ते चाचो हले करे हिंदो मामू हले करे हिंदो नानू हले करे हिंदो दादो हले
कॾहिं ईंदो, मुंहिंजो भाउ कॾहिं ईंदो, अले कॾहिं मुंहिंजे मथां प्यार भरियो हथ रखंदो। अल्लाह अकबर कबीरा। आउं चवंदो आहियां क़यामत जो ॾींहुं थींदो, इन मुजरिम खे, इन पापी ज़ालिम खे महशर जे मैदान में ये न्याणियूं फरियादी थी करे रब का सवाल कंदियो, ओ रब मुझ पुछ त सही इन चाचे का, मुझ त सही इन मामे का, मुझ त सही इन नाने का, मुझ त सही इन ॾाॾे का। असांजो कहिड़ो जुर्म हुयो, कहिड़ो ॾोह हुयो जो असांखे पंहिंजी मोहब्बत खां अलॻि करे छॾियो। इहो त रब जो बि कानून कोन्हे जो करे हिकिड़ो भरे ॿियो। अल्लाह जो कानून आहे त मुजरिम ॿियो हिकिड़ो हुजे ऐं सदा ॿिए खे मिले, हरगिज़ न। ओ मुस्लमान, तूं केतिरनि खानदाननि जो कातिल आहीं, सालनि जा साल गुज़री विया आहिनि, तूं पंहिंजनि खे अल्लाह अकबर न ख़ुशी में शरीक थो करीं, न गमी में शरीक थो करीं। अल्लाह अकबर, तूं कातिल आहीं, एॾो वॾो मुजरिम आहीं। चए थो साईं मूं कोशिश त कई आहे पर अॻियों ठहे ई कोन थो, हल मिली वियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुखारी मुस्लिम जी रिवायत, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था हिकिड़ो शख्स अल्लाह जे नबी वटि आयो, फरमाई अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नली कराबतन असिलहुम व यतऊनी। अल्लाह जे नबी मुंहिंजा कुझु रिश्तेदार आहिनि, आउं उन्हनि खे जोड़ियां त मूंखे टोड़े छॾियो। अल्लाह जे नबी आउं उन सां अखलाक सां पेश अचां थो, मूंसां बदतमीज़ी सां पेश था थियनि, आउं उन सां सुहिणो सलूक कयां थो, मूंसां बुरो सलूक था कनि। अल्लाह जे नबी आउं छा कयां? साहबी जे पुछण जो मतिलबु हुयो छा अल्लाह जा नबी छा आउं बि उन सां ईअं कयां जी अॼु असीं चवंदा आहियूं अदा बुरे सां बुरो हलणो पवंदो। इहो तुंहिंजो जुमिलो शरीयत जे ख़िलाफ़ आहे। जेकॾहिं बुरे सां बुराई कंदे त तूं बि त बुरो थिए, पोइ तूं सुठो कीअं चवराईंदे, मोमिन कीअं चवराईंदे? अॻियों तोखे टोड़े तूं अॻी तयार वेठे हुनखे टोड़ण जे लाइ, त ॿुधा त सही फ़र्क़ कीअं कंदे? अल्लाह अकबर कबीरा। शरीयत चए थी जोड़ण वारो उहो कोन्हे, लैसल वासिल बिल मुकाफी, अॻियों जोड़े वासिल लज़ी, जोड़ण वारो उहो आहे जो अॻियों तोखे टोड़े तूं उनखे जोड़े। शरीयत असांखे जोड़ण वारो कहिड़ो ॿुधायो? जेको अॻियों तोखे दावत न ॾे तूं शरीक थी वञ, अॻियों तोखे सलाम न करे तूं सलाम कर, अॻियों तोखे तूं सां न ॻाल्हाए तूं सां ॻाल्हाए, अॻियों तोॾे न अचे तूं हली वञ। शरीयत चए थी इहो आहे जोड़ण वारो। हक़ीक़त में जोड़ण वारो इहो इंसान आहे जेको अॻियों तोड़े तूं उनखे जोड़ी। अल्लाह अकबर कबीरा। असीं इंतज़ार में मरी वेंदा आहियूं त अले कॾहिं ईंदो, अले कॾहिं मूंखां माफ़ी वठंदो, मां माफ़ी वञी वठां, इन में बेइज़ती आहे। अले केतिरा असांजा रिश्ता इन इंतज़ार जे घड़ियुनि में मरी विया, इबादतूं रायगान, अमल रायगान करे विया। ओ मुस्लिम, जेकॾहिं तूं पंहिंजो अमल बचाइण चाहीं थो त पोइ अॼु पहिरीं फुर्सत में वञी अॻे खे सलाम कर, तुंहिंजी बेइज़ती कोन्हे। अल्लाह जे नबी इन खे भलो इंसान चयो आहे। असीं भलो उन खे चवंदा आहियूं, बहादुर उन खे चवंदा आहियूं, जुरत वारो उन खे चवंदा आहियूं जेको अॻे खे दसे वेही रहे, मारे कुटे वेही रहे, गार जे बदिले में 5 गारियूं ठोके चवंदा आहियूं मुड़स माण्हू तूं आहीं, मुड़स माण्हू तूं आहीं। ऐं जेकॾहिं अॻियों माफ़ करे छॾे या को माफ़ी वञी वठे, चवंदा आहियूं भेण तूं त सफ़ा को भाड़ियो निकितई, भेण तूं में त का हिम्मत ई कोन्हे, जुरत ई कोन्हे, तूं त भेण के कम जो कोन्हे, तूं त एतिरी कयनि पोइ बि वञी तो माफ़ी वधी आहे। पर जंहिंखे मुंहिंजो नबी भलो चवे, कायनात जी का शख्सियत उन्हें के बुरो बनाए न थी सके। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यहिल्लु लिरजुलिन अन यहजुरा अखाहु फौका सलासी लयालिन यल्तकियानि फयूरिदु हाज़ा व यूरिदु हाज़ा व खैरुहुम अल्लज़ी यबदाउ बिसलाम। अल्लाह जे हबीब सन फरमायो कि मुसलमान जे लाइ हलाल न आहे त 3 ॾींहंनि खां वधीक के भेण तां, के भाउ तां, के रिश्तेदार तां, के यार
दोस्त सां नाराज़गी रखे 3 ॾींहंनि ताईं नाराज़गी रखी सघे तो 3 ॾींहंनि खां वधीक नाराज़गी हराम आहे, हलाल न आहे। अल्लाह जे नबी फरमायो नाराज़गी एतिरे दर्जे ताईं पहुची वञे थी जो रस्ते में मिलनि था हिकिड़े जो मुंहुं मशरिक जी तरफ़ ॿिए जो मुंहुं मगरिब जी तरफ़। अल्लाह जे हबीब इन्हनि मां भलो इंसान बेहतर इंसान हुआ यबदाउ बिसलाम जेको इब्तिदा सलाम सां वञी करे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू शुरू जे अंदर मु रिवायत पढ़ी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आउं चाहां तव्हां खे अहिड़ो अमल न ॿुधाया जे अमल ते अमल करण खां बाद में अल्लाह तव्हां खे दिलनि में मोहब्बत पैदा कंदो। अफ़शु सलाम बैनकुम वञी सलाम खे आम कयो। अल्लाह जे नबी फरमाए ते बेहतर बि हुआ जेको पहिरीं वञी सलाम करे। असीं सलाम बि कंदा आहियूं पोइ बि दिलि में नफ़रत हो। ख़बर त वजह छा आहे? आख़िरी ॻाल्हि एॾी अज़ीम दुआ खे असां रस्म बनाए छॾियो आहे। सम्झूं ई कोन था त अॻियूं असांखे केॾी वॾी दुआ पियो ॾे ऐं दुश्मन करे दुआ ॾींदो। हा दा दुश्मन त बदुआ ॾींदो। हाणे माण्हू को मुस्लमान आहे जंहिंखे मुस्लमान दुश्मन पियो सम्झे ऐं अचे थो चए थो भाउ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुंहुं किनो करे चए थो वालेकुम सलाम। छो त मूंखे ख़बर ई कोन हुई त मूंखे दुआ केॾी वॾी ॾिनी आहे। हा दा इहो ई असांजे निमाज़ुनि जो हाल आहे। पढ़ंदा आहियूं इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। अल्लाह तुझी खास इबादत कयूं था ओ मुंहिंजा रब जॾहिं मदद जी ज़रूरत पई तुझे अॻियां ईंदासीं तुझे अॻियां हथ टंगींदासीं तोखां मदद घुरंदासीं। हाणे हर रकात में अल्लाह सां वाइदो बीठो करे त रब ख़ास तुंहिंजी इबादत कंदुसि तोखां मदद घुरंदुसि। पुटु बीमार थियो न्याणी बीमार थी रिज़्क़ में कमी अची वई हाणे दर दर जूं ठोकरूं बीठो खाए दर बदर थियो बीठो आहे कॾहिं हुन दर कॾहिं दर बदर। अल्लाहु अकबर कबीरा छो तिने मुस्लिम के खबर ही कोने त इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन जी माना छा आहे? अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम कई त माण्हू सलाम के सही अदाई कोन कन। अस्सलामु अलैकुम अदा सलाम अलैकुम अदा सलाम अलैकुम। अल्लाहु अकबर खबर कोने तो हम बदुआ बीठो ॾियां। सलाम अलैकुम तुंहिंजे मौत हुजे सलाम अलैकुम तुंहिंजे बर्बादी हुजे तबाही हुजे। अल्लाहु अकबर कबीरा जेके वराइणी कोन थो अचे उनखे माना जी ख़बर किथां हूंदी? ओ दिलि मां नफ़रतूं कीअं कढंदो? ख़बर तो केॾी वॾी दुआ आहे। चए थो ओ मुंहिंजा भाउ तुंहिंजे मथां अल्लाह जी सलामती हुजे चवंदो त तुंहिंजे मथां अल्लाह जी सलामती हुजे। दुश्मन चवंदो त तुंहिंजे घर मां सलामती ख़तम थी वञे तुंहिंजो घर बर्बाद थी वञे तूं बर्बाद थी वञी तुंहिंजो औलाद बर्बाद थी वञे। दुश्मन त इहे चवंदे नज़र ईंदो ओ मुस्लिम जेकॾहिं तूं ख़ाली सलाम ते गौर करी तॾहिं बि तुंहिंजे दिलनि मां नफ़रतूं ख़तम थी वञे। अॻियूं सोचे यारो जेके दुश्मन पियो सम्झा उहो त मूंखे एॾा अज़ीम कलमा चई वियो आहे त तुंहिंजे मथां अल्लाह जी सलामती हुजे रब जी रहमत हुजे रब जी बरकत हुजे। यार हीउ त मुंहिंजो ख़ैर खाए मुंहिंजे लाइ रब जूं रहमतूं बरकतूं थो चाहे। उन करे मुंहिंजा भाउ अॼु पहिरीं फुर्सत में वञ पंहिंजूं नेकियूं पंहिंजा अमल बचाइण चाहीं तो तुंहिंजूं निमाज़ूं क़बूल थियनि तुंहिंजा हज उमरा क़बूल थियनि तुंहिंजा सदका क़बूल थियनि। पहिरीं फुर्सत में जंहिंखे रंजायो अथई जंहिंखे ॾुखायो अथई उन खे वञी अल्लाहु अकबर परचाए रिझाए पंहिंजे भाउ पंहिंजी भेण सां उल्फत ऐं मुहबत वारो सुलूक कर। जंहिंजा हक़ खाधा अथई उन्हनि खे वञी पंहिंजा हक़ अदा कर। मन अल्लाह तुंहिंजी इबादतूं क़बूल फरमाए मन रब तोखे इन्हनि इबादतुनि जो अजर ऐं सवाब अता फरमाए। वगरना न तूं मुस्लिम रहंदे न मोमिन रहंदे न जन्नती रहंदे अल्लाह जी रहमत खां परे रब जी लानत जी लपेट में ईंदे। अल्लाह खां दुआ अल्लाह असां सभिनी खे इन जुर्म खां महफ़ूज़ फरमाए।
अल्लाह असांजे दिल में हिक ॿिए जे लाइ मोहब्बत पैदा फरमा, उल्फत पैदा फरमा। अल्लाह दुश्मनी जी बाह ख़त्म करण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह असांखे उहो हौसलो ॾे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमाई, उन हौसले सां असीं ॿियनि खे माफ़ कयूं। अल्लाह असांखे इहा हिम्मत जी तौफ़ीक़ ॾे जो असीं ॿियनि खे माफ़ कयूं। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। व आखिरु दावाना अनिल